मटियारी जे शहरनि पारां साबिक़ा ज़िला काउंसिल चेयरमैन मटियारी मखदूम फ़खरुल ज़मा साईं जिन जी 32 सालगिरह जो केक एमपीए मटियारी डॉक्टर मखदूम रफ़ीक ज़मा ऐं साबिक़ा ज़िला काउंसिल चेयरमैन मटियारी मखदूम फ़खरुल ज़मा जिन जो कोऑर्डिनेटर गुलाम अकबर भुट्टो जी अॻवानी में मटियारी में कटियो वियो। उन मौक़े ते महफूज़ अली जुमानी, डॉक्टर फारूक नूह पोटो, वज़ीर मेमून हाशिम समूह ऐं सिपाब ज़िला मटियारी जो सदर असदुल्ला मेमून, पीपी यूथ विंग ज़िला मटियारी जो जनरल सेक्रेटरी जमील मंगवाणो ऐं ॿिया शरीक थिया। उन मौक़े ते एमपीए मटियारी डॉक्टर मखदूम रफ़ीकुल ज़मा ऐं मखदूम फ़खरुल ज़मा जे कोऑर्डिनेटर गुलाम अकबर भुट्टो ॿुधायो त मटियारी शहर में पीपी अॻवान ऐं वर्कर तयार रहनि ऐं वधीक ॿुधायो त इमरान खान मुल्की हालतुनि खे ख़राब करे छॾियो आहे, जंहिं करे मौजूदा हुकूमत ऐं रियासती इदारनि संभाले वरितो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।